अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ही आहे सिंध प्रोग्राम साण बदीन मां आऊं आहियां अवांजो पंहिंजो यूनिस बकारी। अॼु असां अव्हांखे बदीन जे उन्हनि मसइलनि जे हवाले सां ॾेखारींदासीं स्क्रीन ते, ऐं उन सां गॾो गॾु हिते जे माण्हुनि जा कहिड़ा मसइला आहिनि, हिते जे अवाम जा छा मसइला आहिनि, अवाम सां बि गुफ़्तगू कंदासीं। अव्हांखे वठी हलंदासीं मुख़्तलिफ़ रोडनि ते, मुख़्तलिफ़ शहर जे हालतुनि ते, मुख़्तलिफ़ शहर जे कमनि कारनि ते, तरक़ियाती कमनि जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं। हिन महिल मां मौजूदु आहियां डिप्टी कमिश्नर ऑफिस बदीन जे मेन इंटरनल्स ते, जितां खां असां मुखातिब आहियां। हाणे हलंदासीं पाण बदीन शहर में, जिते हली अव्हांखे ॾेखारींदासीं त बदीन शहर कहिड़नि हालतुनि मां गुज़रे पियो, केतिरा तरक़ियाती कम थिया आहिनि, केतिरा कोन थिया आहिनि, अवाम कहिड़ी हालत में आहे, पाणीअ जे हवाले सां, पीअण जे पाणी जी खोट जे हवाले सां जेके आऊं ऐं दाऊं आहिनि उहे बि ॾेखारींदासीं। गॾोगॾु असांजे शहरनि जी हालत, फिल्टर प्लांट्स जी हालत, जेके बि असांजे शहर जा जेके कम आहिनि उहे अव्हांखे ॾेखारियूं था। असां सां गॾु रहिजो। आवाज़ टेलीविज़न जी स्क्रीन ते अॼु असां अव्हांखे वठी था हलूं उन्हनि इलाइक़नि में जेके बदीन जा इलाइक़ा अव्हांजे ॾिसण जे हवाले सां इंतज़ार में आहिनि। हलो त ॾिसूं बदीन शहर जी हालत कहिड़ी आहे। नाज़रीन, हिन महिल असां शाह लतीफ़ रोड ते मौजूदु आहियूं। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बदीन जो ही मरकज़ी रोड आहे। हिते जेके सभ खां वधीक मीडिया जा इदारा आहिनि, मीडिया हाउसिस आहिनि, जंहिंमें प्रेस क्लब आहे, ऐवान सहाफ़त आहे, ऐं हिते जेके मीडिया जूं तक़रीबन जेको आहे उहो एक्टिविटीज़ ज़्यादा आहिनि, पर हिन रोड जी हालत इंतहाई ख़स्ता आहे। ऐं असां चाहींदासीं त ऐवान सहाफ़त ऐं प्रेस क्लब जे अॻियां जेका हालत आहे रोड जी, जेका शहर जी पोज़ीशन आहे, उन हवाले सां असां हिते जे बाशऊर माण्हुनि सां गुफ़्तगू करियूं। ऐं उन सां गॾोगॾु हितां पोस्ट ऑफिस रोड निकिरे थो, ऐं उन सां गॾोगॾु शहबाज़ रोड निकिरे थो, क़ाइद अज़म रोड निकिरे थो। मुख़्तलिफ़ रोड आहिनि ऐं शहर जूं मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलूं, जेके ॿाहिरि जूं यूनियन काउंसिलूं आहिनि, उन्हनि सभिनी जी गुफ़्तगू हिते जी आवाम सां कंदासीं। अचो त हिते जी आवाम सां ॻाल्हि ॿोल करियूं ऐं हिते जे बाशऊर माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं, ॾिसूं त हू इन सिलसिले में छा था चवनि। साईं वॾियूं महिरबानियूं आवाज़ टीवी चैनल वारनि जूं, जेको सार संभाल लहण आहिनि। ऐं ॾिठो वञे त हीअ असांजे पोयां तव्हां ॾिसी सघो था, ऐवान सहाफ़त प्रेस क्लब मेन इदारा आहिनि बदीन जा, जेके हक़ सच जो आवाज़ु लिखाईंदा आहिनि। ऐं असींखे ॾुख इन ॻाल्हि जो थो थिए, हक़ सच जे आवाज़ उथारण वारा इदारा उहे बि हिन कंडीशन में हूंदा त पूरे शहर जो कहिड़ो हाल हूंदो। ड्रेनेज सिस्टम बिल्कुलु नाकारा थी चुको आहे। पूरो शहर बदीन तबाही जे किनारनि ते आहे। तव्हां सची तव्हांखे ॿुधायां त नई गाॾी या मोटर साइकिल तव्हां शहर में हलाए नथा सघो। सम्झो त हेतिरा पथर चोंबू कढियो पिया आहिनि, हर रोज़ु गाॾी पंचर थियण जो मसइलो आहे। ड्रेनेज सिस्टम बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे। ताज़ो ताज़ो बिलाल पार्क जे साम्हूं हींअर रोड ठहे पियो, कल्ह खां पथर लथा आहिनि, इहो रोड ठहे पियो। रोड त ठहे पियो, असांखे ख़ुशी आहे, ठीकु आहे, पर असीं DC बदीन खे इहा अपील कंदासीं त उनखां अॻु में ड्रेनेज जो सिस्टम जो कमु करायो वञे। ड्रेनेज सिस्टम ओवरफ्लो थी रोड ते पाणी पियो अचे, उन रोड ते पथर विछाए बिल्डोगर पियो हले। इहो रोड कहिड़े कम जो? असीं इन रोड खे छा कंदासीं? 2 महीननि खां पोइ इहो त टुटी वेंदो। मथां बरसातूं पियूं अचनि, बरसातनि में सर हीअ रोड सम्झो त गोॾे जहिड़ो पाणी हूंदो आहे। ख़बरूं, रिपोर्टूं, टोटल मीडिया जा इदारा हलाए हलाए थकी पिया आहिनि, पर थियो कुझु कोन्हे। केरु कोन थो ॿुधे त हिन शहर जो को वाली वारस आहे या कोन्हे। असां वटि हिते तेल, गैस, ऐं असांखे रुॻी तेल कंपनी ऐं गैस कंपनी जी जे रॉयल्टी ॾिनी वञे न, तॾहिं बि असांजो शहर बदीन सम्झो त हिकिड़ो पैरिस थी सघे थो, पर कुझु बि असांखे कोन थो ॾिनो वञे। न ड्रेनेज सिस्टम आहे, न पीअण जो को साफ़ु पाणी आहे। फिल्टर प्लान तव्हां विज़िट करे ॾिसो, टोटल फिल्टर प्लान बंदि पिया आहिनि। माण्हू वीचारा परे परे खां या त पंहिंजा पैसनि सां पाणी वठनि, या त ॿियो छा करे सघंदा, कुझु बि नथो करे सघंदा। नाला सभु कुझु, माना सभु सर छा तव्हांखे ॿुधायां। माना हिकिड़ी का चीज़ हुजे त तव्हांखे ॿुधायूं। असांजे शहर सां ज़ुल्म आहे, असांखे ॾुख थो थिए। असीं शहर जा हिते जा रवासी आहियूं, 40 खां 50 साल असां थिया आहिनि, असां शहर जा मालिक आहियूं। असां सां ज़ुल्म आहे, केसी ताईं कंदा? ऐं असां चई ख़बरूं, मीडिया, दोस्त सभु कुझु, पर केरु ॿुधण वारो कोन्हे। शहर में बि पीअण जो पाणी कोन हुयो, हाणे को थोरो घणो छॾियो अथनि, सो बि काफ़ी एरियनि में अञा पाणी कोन्हे। शहर जे रोडनि जी सूरत हाल तव्हांजी कैमरा जी नज़र में हूंदी, जेका तव्हां सूरत हाल सॼे शहर जी ॾिठी आहे। पोज़ीशन इहा आहे जो न गटर था ठहनि ऐं न ई सेवरेज जो सिस्टम आहे। जेको हींअर अबरो सबरो रोड ठहे पियो, इहो सेवरेज ऐं ड्रेनेज वारनि मसइलनि में टुटी तबाह थी वेंदो। रोड ठहण खां पोइ हिननि खे सेवरेज ऐं ड्रेनेज जा मसइला यादि पवंदा। तंहिंजे करे कहिड़ी ॻाल्हि करियूं। बाक़ी सूरत हाल जेका पाणी जी रही आहे, अमूमन असीं ज़राइज़ सां वाबस्ता आहियूं। ऐं असांजी ही बदीन डिस्ट्रिक्ट वारी जेका टमाटा मंडी आहे, एशिया जे वॾे में वॾी मंडी आहे। ऐं शुगर इंडस्ट्री बि माशाल्लाह असां वटि बदीन में जेतिरी इंडस्ट्रियूं शुगर मिलूं आहिनि, ओतिरियूं किथे बि मिलूं कोन्हे। पर बदनसीबी असांजी इहा आहे
जो असांजो को मालिक कोन्हे, असां वटि पीअण जो पाणी कोन्हे, आबादियूं असांजूं तबाह थियूं, जिते असां ज़मीनदारनि जा लाखें करोड़ रुपया ख़र्च आहिनि, कुझु बि कोन थो मिले। हिन पाड़े जो अक्सर करे जेका एग्रोवाल कॉलोनी जे ओरियां जेका भई आहे DC ऑफिस जे हिन पासे खां ॾखिणी तरफ़ खां सॼी संजीदगा हालत आहे, जंहिंजा रोड रस्ता बिल्कुलु माना हिकिड़ा त कचा आहिनि, कुझु रहियूं जॻह रहियूं आहिनि जेके पकियूं आहिनि, त उन्हनि जा गटर नाला जेके आहिनि सो सिस्टम सही कोन्हे। हिते जी जेका कमेटी आहे, टाउन कमेटी जेका आहे, उहा अलाए छा था कनि ऑफिसर, उन्हनि जी का ख़बर कान्हे। ऐं नेकाल जेको आहिनि से क्रॉसिंग जेका रोड खां आहे कान, इन करे मोरियूं हिते ॾिनियूं वञनि जीअं त क्रॉसिंग जी पकी हुजे, जीअं त उन गटर नालो बि आहे पर उन सिस्टम न आहे जीअं त पाणी क्रॉस करे उन में वञे। उहे सिस्टम जेके आहिनि ठाहिया वञनि फौरी तौरु। असांजे हिते इंतिज़ामिया ऐं कामोरनि खे गुज़ारिश आहे त निंडूं न कनि, इहे उहिदा सुम्हण जे लाइ कोन ॾिना विया आहिनि, इहे माण्हुनि जे भलाई जे लाइ उहिदा आहिनि। इहे अॼ जा पघार खणी राग उन निंडूं न कनि, माण्हुनि जूं निंडूं फिटाए छॾियूं अथनि। महिरबानी करे इहे सिस्टम ठाहिनि ऐं हयाती 4 ॾींहंनि जी आहे। सिंध जे माण्हुनि सां ऐं ग़रीब माण्हुनि सां मदद कनि, जेका पुॼे अख़लाक़ी तरीक़े सां हिननि माण्हुनि जी मदद कनि। ऐं सिस्टम जेको आहे ॿिन्ही पासां ॿिन्ही पासां जेको आहे सो पाणी जो जेको आहे सो सही नमूने सां ठाहियो वञे। एतिरो अरबे रुपए जो कमु कोन्हे, इहे वधि में वधि 2-3 लखनि जो कमु आहे, जेको कमु थी वेंदो हलियो ऐं माण्हुनि जी भलाई जो कमु थींदो। रोड जेको आहे हिन पाणी जे करे ठही बि वञे थो, उहो टुटी वञे थो, त पोइ उनखे रोड ठाहिण जो फ़ाइदो कोन थो थिए। त सिस्टम ठाहिया वञनि जीअं त माना हिते माण्हुनि खां मकानी माण्हुनि खे हक़ ॾिना वञनि। ऐं जेके प्लाट आहिनि हिते जेके सिस्टम आहिनि उहे कचियूं आबादियूं, माण्हू 50 साल खां वठी वेठा आहिनि, उन्हनि खे लीज़ ते या कंहिं सिस्टम ते उन्हनि खे ॾियनि, मकानी हक़ ॾियनि, जीअं त माण्हू वरी पंहिंजो अजो लटो ठाहे वरी सुकून सां सुम्हनि। इहे इंतिज़ामिया खां, हिते जे DCO सां, हिते जे कामोरनि सां, MP मिनिस्टरनि सां मुंहिंजी गुज़ारिश आहे त महिरबानी करे इहे उहिदा रली विझी न सुम्हो ऐं प्रोटोकॉल गाॾियुनि में न घुमो। इहे माण्हुनि जे भलाई जे लाइ उहिदा ॾिना आहिनि, रुॻो वोटनि जे लाइ पटका ॿधी ईंदा आहिनि। माण्हुनि खे जेको 5 सालनि जे पैकेज में कुझु बि कोन ॾींदा आहियो, रुॻो फूकूं ऐं कूड़ियूं वॾियूं गाॾियूं वठी ईंदा आहियो ऐं 10-12 दोस्तनि जूं ऐं प्रोटोकॉल गाॾियूं काईंदा आहिनि। इन्हनि गाॾियुनि खे असीं आवाम माण्हू छा कंदासीं? इन्हनि जे असीं शो छा हलायो कोन माणियो आहे। महिरबानी करे माण्हुनि जा मसइला हल करियो, जेके ग़रीब माण्हू आहिनि उन्हनि खे रिलीफ ॾियो। पीअण जो पाणी आहे कोन, गंदो साओ पाणी छॾींदा, जेको बदबू वारो धप वारो, माल सभु बीमार थी विया आहिनि, माण्हू बीमार खाइजी सिम जॻह उहा आहे, उन में गंदो पाणी पियो हले सभिनि जो। उन्हनि खे ख़बर आहे मतलीअ तां माण्हू मटे थो, उन पाणी गाॾियुनि में मुंहं ते माण्हू हथ ॾेई पोइ थो मटे, उहो गंदो पाणी हले पियो। उते हिकिड़ो ॿेकड़े खॾो नथा हणाइनि त गंदो पाणी उन में जमे थिए। सॼी सिम जो पाणी जेको आहे रण ते ई असीं पींदा हुआसीं, माल पींदा हुआ, उते का शइ कोन्हे अवाम जो, त हिननि खे को बि कोन्हे। ऐं रस्ता वञी ॾिस, सिमनि जा कप पुराणा, मेन रोड ठहियल आहिनि, ॿियनि रोडनि ते हेतिरी हालत आहे, रुॻो खॾूं आहिनि। मजमूई तौरु पाणी, साईं हिकिड़े खां सुवालु कयो, पाणी ही त बदीन में त अञा माण्हुनि खे पीअण जो पाणी मिले पियो। तव्हां ॿारहाड़ी में हितां खां 2 किलोमीटर 3 किलोमीटर ते वञो, माण्हुनि जी मजमूई हालत ॾिसो, माण्हुनि जी हालत छा आहे। तव्हां साहिली पटीना वञो, सिराणी खां हेठि वञो, बेडमी खां हेठि वञो, शहीद दुधो सुमरियो पासे में वञो, जखरान ऐं मल्हां जा जेके न ॿार हेॾां ॻोठ आहिनि, या अहमद राजो ॾांहुं वञो, अहमद राजो खां साहिली पेटी वठी हेठि अचो त ॾिसो साहिली पटी वारनि माण्हुनि वीचारनि जी हालत कहिड़ी आहे, कहिड़ो पाणी पीअनि था। इहे माण्हू हितां लॾे चवनि था त वञी ज़ीरो ते वियूं, हिन माण्हू खां जॾहिं पुछे चवंदा नी ज़ीरो ते वियूं, कम से कम खारो पाणी त समुंड इहो आहे, उहो त पीऊं, या पंहिंजी माल खे कुझु बचायूं, कुझु करियूं। कपिड़ा त माण्हू वटि पीअण त ठहियो, पर माण्हू वटि कपिड़नि जो पाणी न आहे। ख़ुदा रा असांजी सिंध ते रहम करियो, ख़ुदा रा ही बदीन खे खंडर थियण खां बचायो, बदीन न पर पाकिस्तान खे खंडर थियण खां बचायो, सिंध खे खंडर थियण खां बचायो। असांजो पाणी खोट न आहे। तव्हां हितां वञो, तव्हां जुमड़ा उते वञो वहे पियो, तव्हां मिटड़ा उते वञे वहे पियो, तव्हां हिन खां हेठां कैनाल वञो वहे पियो, तव्हां हींअर तव्हां टंडो सामारो रोड ते वञो, कुनरी रोड ते वञो, पहिरियां मीरपुर ख़ासि ते वञो, मीरपुर खां तूं हैदराबाद अचो, मजमूई तव्हां ॾिसो सभु वाह फुल वहनि पिया। तव्हां अलीपुर खां हेठि अचो, कोटड़ी बैराज ते अचो त कोटड़ी बैराज जा माण्हू सकनि पिया, ठठो जा माण्हू, गोलाट जा माण्हू, सिजावल जा माण्हू तड़पनि पिया। ख़ुदा रा वस वारो असां ते रहम करियो। अवां हिते जे रहवासी आहिनि, ख़ासि तौर ते असां हिन महिल पुराणी सिविल अस्पताल वारे रोड ते मौजूदु आहियूं। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीउ उहो रोड आहे जिते DHO जी ऑफिस अॻियां आहे, थैलीसीमिया केयर सेंटर आहे, इस्लामिया कॉलेज आहे, एंटी करप्शन जी ऑफिस आहे ऐं मुख़्तलिफ़ डिपार्टमेंटनि जूं ऑफिसूं आहिनि, सिंध यूनिवर्सिटी आहे,
पर बदकिस्मती आहे हिते गर्ल्स कॉलेज जो रस्तो बि आहे त हिते बॉइज़ कॉलेज जो रस्तो बि आहे ऐं अॻियां जेको आहे सो थैलीसीमिया खां पोइ हिते नर्सिंग स्कूल बि आहे, यानी नियाणियुनि जा इदारा आहिनि। पर रोड जी हालत जीअं तव्हांखे फुटेजिस में ॾेखारियूं पिया तमामु घणी ख़राबु आहे। नंढड़े शॉर्ट ब्रेक खां पोइ तव्हां सां मुलाक़ात थींदी, केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो ऐं ॾिसंदा रहिजो आवाज़ टेलीविजन। वेलकम बैक नाज़रीन, हिन महिल असां मौजूदु आहियूं बदीन जे मशहूरु इलाइक़े जी हाँ अलाहवाला चौक ऐं अलाहवाला चौक जे बिल्कुलु भर में कतर मस्जिद आहे, जेका तारीख़ी मस्जिद आहे। इन इलाइक़े में काफ़ी जेके वार्ड्स आहिनि, इलाइक़ा आहिनि, उन्हनि वार्डनि उन इलाइक़नि जे हवाले सां असीं कोशिशि कयूं पिया त हिते जी आवाम सां मूंखे गुफ़्तगू करायूं। असां मदरसे जे मुहतमम ऐं मदरसे कमेटी जे कुझु दोस्तनि सां ॻाल्हाईंदासीं, पुछंदासीं त हिते जे हिन इलाइक़े जा मसइला कहिड़ा आहिनि, हिते जा फिल्टर प्लांट हलनि था या न, मस्जिदुनि में विज़ुनि जो पाणी आहे या न, या हे घटियूं गलियूं जेके ठहियूं आहिनि या न। अचो त इन सिलसिले में मोहतरम अब्दुल अली गोपांग साहब सां गुफ़्तगू करियूं ऐं हुन खां पुछूं त हिते जे माण्हुनि जा मसइला कहिड़ा आहिनि। ही जेको हैदराबाद मेन स्टॉप भी आहे ऐं हिते हिकिड़ी तारीख़ी मस्जिद 1982 खां जामिया मस्जिद कतर बदीन भी आहे, जिते मदरसो भी आहे, रहायशी तालिब इल्म रहनि था। पाड़े जे हवाले सां, शहरनि जे हवाले सां ओवरऑल त मसइलनि जा त हज़ारे मसइला आहिनि, पर हिन एरिया में असांजे मसइलो जेको मेन मसइलो आहे उहो हिकिड़ो त आहे जेको आहे जे हिते गटर लाइननि जो आहे। छो जो जीअं न मदरसे या मस्जिद खे चो तरफ़ गटर लाइन नालो जेको बदीन जो मेन जेको ड्रेनेज वारा नालो आहे उहो बि आहे, ऐं जंहिंजे सफ़ाई सम्झो अणहूंद आहे। म्यूनिसिपल अमलो तमामु घटि ते नज़र अचे थो। कॾहिं कॾहिं सम्झो असां त हालांकि मस्जिद जी तारीख़ी साइड खां तव्हांजी दीवारनि खां ॾिसंदा त चो तरफ़ नालो आहे, लेकिन उनखे 5-6 महीना थिया आहिनि असांजी का बि नाले जी सफ़ाई न थी आहे। इवन असां 2-3 दफ़ा म्यूनिसिपल कमेटी वारनि खे बि फ़ोनूं कयूं, रिक्वेस्ट कई आहे। ऐं रोड जे तव्हां जेकॾहिं तव्हां क्रॉसिंग थोरी थी त उनखे हिन वक़्तु ताईं बि मिटी 2-2 फुट रोडनि ते जेके आहे, छो जो हिन खे जेको मस्जिद जे चो तरफ़ नाले जे करे अलाहवाला चौक ही ड्रेनेज जो पाणी, हिन हैदराबाद स्टाफ जो पाणी टोटल हिन मस्जिद जे साइड खां जेको नालो आहे उन में किरे थो, उहो वञे थो। मेन जेको हिते जो जेको असां वटि आहे उहो नाले जो मसइलो आहे। ऐं वॾो जेको बहिरान जेको आहे, जीअं असां ॻाल्हि कई त हिते सवें ॿारहं रहनि था, बिजली जो बहिरान बि आहे। जीअं त सुबुह खां वठी सम्झो हिन वक़्तु बिजली सिर्फ़ु असां वटि 2:05 ते आई ऐं 2:20 ते वई आहे। 15 मिंट असां बिजली जो सुबुह खां वठी असीं ॾिठी आहे। बिजली जो तमामु बहिरान आहे, परेशानी बिजली जे बहिरान जे करे ई त असांखे हिते पाणी जे लाइ तकलीफ़ थिए थी। वक़्तु जामे मस्जिद कतर जे हिसाब सां तारीख़ी मस्जिद आहे, मेन रोड ते आहे। हिते माण्हू अचनि था, नमाज़ जे लाइ बि अचनि था, ऐं घणो करे कॾहिं कॾहिं असांखे तमामु जंहिंजी परेशानी पोइ प्राइवेट असांखे फायर ब्रिगेड पाणी घुराइणो पए थो, या कॾहिं कॾहिं खणी असां म्यूनिसिपल कमेटी को हफ़्ते में या 15 महीने करे अर्ज़ु कयूं था, को ताउन कनि था। त हिन बिजली जे बहिरान जे करे ऐं हिते जेको आहे तमामु वॾियूं मुश्किलातूं आहिनि। मेन असांजा जेके मसइला आहिनि, इहो हिकिड़ो ड्रेन जे सिस्टम इहो जेको सफ़ा ख़राबु लॻो पियो आहे। मेन गलियूं आहिनि, हुननि खे बि वॾो मसइलो लॻो पियो आहे, माना रोड रस्ता नथा ठहिनि। बाक़ी ॿियो मसइलो इहो आहे असांजे पाणी जो, वॾे में वॾो मसइलो इहो पाणी ते आहे, जेको असांखे पाणी माना साफ़ु नथो मिले। ठीकु आहे, आरो प्लांट आहिनि, लाखें रुपया करोड़ रुपये जो जेको आहे इन जो फंड मिलियो, हू बि माना ॿुॾी वियो सम्झे। बाक़ी असांखे माना का बि हुन में पाणी जी सहूलियत न मिली आरो प्लांट जी। मेन मसइलो असांजे पाणी जो आहे इहो। असांजे रोज़ु रैलियूं ॿियूं टियूं इहे असां ॾिसंदा रहंदा आहियूं। माण्हुनि जो वॾे में वॾो मसइलो पाणी जो। बिजली तक़रीबन असां वटि माना घटि हूंदी आहे, सफ़ा 0 जे बराबरि हूंदी आहे। हीअं सम्झो कलाक अचे थी त 2 कलाक हली थी वञे असां वटि, ईअं हूंदो आहे। बिजली फिल्टर पिन असां जॾहिं वेंदा आहियूं, विज़िट कंदा आहियूं, जेकॾहिं हलनि था त हुन में माना मेम्बरी हे हो जेको बि हूंदो आहे उहो माना सफ़ाई जो वग़ैरह न हूंदो आहे। पाणी जहिड़ो असां ॿार बि पीऊं था उहो साॻियो अचे थो पाणी। हा, फिल्टर प्लांट जो जेको आड़े जो जेको चऊं मिनरल्स थिए उहो कोन आहे। असांजे कढण जो या बदीन जो सभ खां वॾो अहम मसइलो जेको आहे उहो पाणी जो मसइलो आहे। ऐं असांजी जेका लाड़ पट्टी आहे इन खे पाणी जी हिन वक़्तु शदीद ज़रूरत आहे। ऐं पाणी बिल्कुलु माल जो पीअण जो बि न आहे, माल मरी रहियो आहे। ऐं असांखे सभ खां वॾे में वॾो इहो ई पाणी जो बहिरान आहे। त बदीन जो अहम मसइलो जेको हिन वक़्तु आहे उहो पाणी आहे। उनखां पोइ जेको म्यूनिसिपल कमेटी आहे या टाउननि जे अंदरि जेको पाणी कोन्हे, आरो प्लांट में पाणी कोन्हे, ऐं जेके सप्लाई वाटर आहिनि उन्हनि जा तला जेके आहिनि उहे सुकी विया आहिनि। जॾहिं पाणी अचे थो तॾहिं को न को इहो इशू ॾेखारियो थो वञे त अॼु मोटर ख़राबु आहे या ॿिया का खोड़ सारा जेके मसइला आहिनि उहे ॾेखारे करे बदीन वासियुनि खे जेको आहे
पाणी जी हिन वक़्तु अशद ज़रूरत आहे पर पाणी फ़िराहम न पियो कयो वञे ऐं जेको हिन वक़्त जे अंदरि ॿाराड़ी जे इलाइक़नि में जेको पाणी नलकनि जे ज़रिए हैंडपंपनि जे ज़रिए अचे थो उहो बि नाकारा आहे ऐं उन जे अंदरि जेको खोड़ सारियूं बीमारियूं डिक्लेयर कयूं वयूं आहिनि उन जे बावजूदि जेके आहिनि उहे मारवाड़ा ऐं हिन बदीन जा वासी जेके आहिनि उहे उन पाणी खे इस्तेमालु करे रहिया आहिनि ऐं तव्हां ॾिसंदा त हिन बदीन जे इलाइक़े में खोड़ सारियूं तव्हांखे बीमारियूं नज़र ईंदियूं ऐं उन जो अहम जेका इशू आहे उहा सिर्फ़ु न सिर्फ़ु आहे त पाणी आहे। नाज़रीन हिन महिल असां मौजूदु आहियूं बदीन जे रेलवे स्टेशन ग्राउंड जे वेझो ऐं शाह लतीफ़ हिन एरिया खे सॾिजे थो ऐं अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हीअ जेका रेलवे स्टेशन ग्राउंड जे चौतरफ़ हुन पासे बेनज़ीर पार्क आहे ऐं जॾहिं त पुराणी रेलवे स्टेशन वारो इलाइक़ो ऐं उन सां गॾो गॾु हीअ हाजी हाशम ख़ासकेली जो ॻोठु तमामु वॾी आबादी रखंदड़ आहे पर बदीन में हिते तरक़ियाती कमनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ पाड़नि में अव्हांखे ॿुधायूं पिया ॾिसंदासीं त हिते हिन इलाइक़े में कहिड़ा तरक़ियाती कम थिया आहिनि उन सिलसिले में अचो त हिते जे रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। असां ग़रीबनि जो पाड़े में ना घटियूं आहिनि ना गटर नाला ठहियल आहिनि असीं हर टाइम ते हिते ॿुॾंदा आहियूं गटर नालनि में कोड़ो नेकाल ई कोन्हे अहिड़ो ड्रेनेज सिस्टम ठहियल असां वटि कोन्हे जेको असांजो पाणी ड्रेनेज में वञे कोन गटर नाला असांजा खुलनि घटियूं कोन्हनि असीं रोडनि में बारिश में परेशान हूंदा आहियूं ऐं जेको सो असां हिते का बि तरक़ाई पसंदि कमु नथो थिए न को हेॾा ख़ासकेली ॻोठ में तव्हां ॾिसो हुते कमु थियो आहे हीअ परियां तव्हां हलो हुते ॾिसो ली सरकारी घटियूं ठहियूं आहिनि असां लाइ का घटी कोन्हे। असांजी बदीन जेका आहे तमामु माना सुठनि कुदरती ज़ख़ीरनि सां मालामाल आहे पर उन जे बावजूदि असांजा जेके नुमाइंदा आहिनि जिन खे असां इलेक्शन में बीहारे करे असां पंहिंजा वॾा सम्झी करे असां उन्हनि जा माना उन्हनि खे रहबर सम्झी करे असां उन्हनि खे चूंडींदा आहियूं पर बदकिस्मती सां उहे बदीन जी कंहिं बि क़िस्म जी सार न लहंदा आहिनि ऐं असांजो ॾिठो वञे त हीअ जेका रेलवे स्टेशन आहे इन जे पासे में हाजी हाशम ख़ासकेली जो ॻोठु जेको आहे इन में बि तमामु घणा माना ठीका आया जेके माना टेंडर आया त रोड ठहंदा रस्ता ठहंदा गलियूं ठहंदियूं तव्हांजूं पर गलियूं ठहण त माना परे जी ॻाल्हि पर हिते जी जेका माना टेंडर जेके असां अख़बारुनि में ॾिठा हुआसीं उहे बि अलाए किथां गुम थी विया हलिया ऐं हिते जी जेका म्यूनसिपल कमेटी जेका आहे उन जी बि ॾाढी लापरवाही आहे जेके माना कंहिं बि क़िस्म जो असां ग़रीबनि ते जेके हिते जा माण्हू रहवासी आहिनि आम माण्हू आहिनि उन्हनि जी कंहिं बि क़िस्म जी सार नथा लहनि ऐं ॿियो ॾिठो वञे त तालीम जेका आहे उहा बिल्कुलु हिते कोन्हे आई जेका अञा जंहिंखे चओ खणी असांखे स्कूल खोलाए ॾियो या असांखे इस्पताल ठाराए ॾियो त असांखे उहे ॾस ॾियनि था उहा हाई स्कूल आहे ऐं जेका सरकारी इस्पताल जेका आहे उहा तव्हांजी इंडस इस्पताल आहे त इंडस इस्पताल त सही आहे पर हिते जी जेका आवाम जेके माण्हू आहिनि जेके असां मेन रस्तो जेको असांखे ज़रूरत आहे उहो असांखे मिलियो ई कोन्हे असां इंडस इस्पताल ते वञूं पर उते कीअं वञूं असां रोडी रस्ता ई कोन्हे असांजा जेके ॿार बच्चा जेके आहिनि जेकॾहिं मिसाल कंहिंजो डिलीवरी केस थिए थो त उहे परेशान थी था वञनि त असीं हाणे केसि ताईं रक्षो बि घर ताईं कोन थो पुॼी सघे छो जो रस्ता ख़राबु आहिनि ऐं जॾहिं बरसातूं पवनि थियूं त उते गोॾे जहिड़ो पाणी उतां खां मटणो पवे थो। लीक टाइम थी वियो आहे पाणी कोन्हे असां वटि पाणी अचे कोन पियो लाइनूं बि असांजूं ख़राबु आहिनि केरु ख़्यालु कोन थो करे असांजी नौकिरियुनि जो मसइलो आहे त असां वांदा पिया बेरोज़गार आहियूं असां इन करे असांजो पाणी जो असां कजो वञे पाणी जो बंदोबस्तु सही कजो वञे असांजो इन करे रोड न असांजी कोन ठहियूं आहिनि घटियूं असांजी घटियूं ठहियूं वञे असांजूं। असल छा आहे त हिन इलाइक़े में बिजली जी तमामु लोड शेडिंग घणी आहे अगरि शफ़ाफ़ पाणी पीअण जे लाइ न आहे माण्हू वीचारा पाणी पीअण जे लाइ मजबूर आहिनि वीचारा किथां किथां कैनूं खणी फिल्टर ते वञनि था त फिल्टर ते बि जॻह न पई मिले उन जे हवाले सां किथे किथे गलियूं ठहियूं आहिनि किथे किथे अञा बि गलियूं न ठहियूं आहिनि त असां अदे वारनि खां या हुकुमरान खां इहो अपील कंदासीं त असांखे गलियुनि जी बि सहूलियत ॾिनी वञे पाणी जी बि सहूलियत ॾिनी वञे जीअं असांखे इन बहिरान खां बचायो वञे। असां वटि जेका असां मेन शइ इहा आहे त असां वटि का गली न आहे ठही ऐं ड्रेनेज जो को बि सिस्टम न आहे ऐं उन सां गॾोगॾु जेको सो बिजली जो बि जेको निज़ाम धरम भरम आहे ऐं पीअण जो पाणी असां वटि सफ़ा न आहे जेको अचे थो पाणी असां वटि पीअण जो सो बि हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो ईंदो आहे जेको गटर जो पाणी जी चइजे उहो ई हूंदो आहे जेको असां पीअंदा आहियूं ऐं असां पंहिंजे घर में बि इस्तेमालु कंदा आहियूं ऐं असां उन सां गॾोगॾु जेके हिते जेके नुमाइंदा आहिनि ख़ासि करे पीपल्स पार्टी या जेको असां ॾिठो बि आहे उन्हनि खे त हुननि असां वटि बदीन डिस्ट्रिक्ट में को बि कमु न आहे करायो ऐं हिन वक़्तु बि जेका उन्हनि जी जेका कंडीशन आहे हाणे इलेक्शन जो दौरु अची वियो आहे असां ते प्रेशराइज़ कनि पिया ऐं वॾेरा वॾियुनि वॾियुनि गाॾियुनि सां अचनि पिया ऐं असांखे इहो ई चवनि था त बाबा तव्हां वोट जेके असांखे ॾिजो असां मिसकिन माण्हू आहियूं ऐं हुननि जो जेको असां ते बिल्कुलु जेको सऊं सिधो जेको अटैक बि आहे ऐं असां जेको सो ग़रीब माण्हू आहियूं जेकॾहिं असां उन्हनि खे वोट नथा ॾियूं
त हू असांखे कंहिं न कंहिं आड़ में अटकायो बि छॾीनि था ऐं असांजा छोकिरा काफ़ी तइलीम याफ़्ता बि आहिनि वेठा आहिनि ऐं असां उन्हनि खे यूनिवर्सिटी में बि जेको सो अप्लाई करायोसीं। असां त मिसकिन माण्हू आहियूं, असां वटि हाणे एतिरो पैसो न आहे जो असां पंहिंजे ॿारनि जूं जेको दाख़िला जूं फ़ियूं भरे सघूं ऐं उन सां गॾु उन जा ख़र्चा बि करे सघूं ऐं उन सां गॾु असां पंहिंजो घर जो ख़र्चो हलाए सघूं। असां वटि को बि ज़रियो न आहे, असां मज़दूर माण्हू आहियूं, महांगाई तमामु घणी आहे। इन जे लाइ जेको असां हिते जे ज़िले जे इंतिज़ामिया ऐं बस वारनि खे अपील था करियूं था असां जेको इंसाफ़ कयो वञे ऐं असांजा मसइला हल कया वञनि। जी नाज़रीन, हिते जे नौजवाननि जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी ऐं अव्हांखे इहो ॿुधाईंदा हलूं त हिन शदीद लट मिटी वारे हिन टाइम में कॾहिं हिते गर्मी आहे त कॾहिं लट मिटी आहे। पीअण जे पाणी जी खोट हुजण जे करे हिते माण्हू शदीद परेशान आहिनि। बेरोज़गारी, बदहाली ऐं बुख जे करे काफ़ी नौजवान जेके आहिनि उहे परेशान हाल आहिनि। असां अञा बि ॿिए हंधि हलंदासीं जिते अची अव्हांखे ॿुधाईंदासीं त उते जी आवाम छा सोचे रही आहे, उते माण्हू छा सोचे रहिया आहिनि। सो असां सां गॾु रहिजो। हिकिड़ो शॉर्ट ब्रेक वठूं था, मिलूं था हिकिड़े ब्रेक खां पोइ। असां हिते असां हिन इलाइक़े जे पीपल्स पार्टी जे अॻुवान सां गुफ़्तगू कराईंदासीं। जनाब नूर मोहम्मद मल्हा साहब असां सां गॾु मौजूदु आहे। असां साईं नूर मोहम्मद मल्हा साहब खां पुछंदासीं त जेके हिन इलाइक़े जा वार्ड आहिनि उन्हनि में केतिरा तरक़ियाती कम थिया आहिनि। बरसातुनि में जेके हेठां आयल इलाइक़ा आहिनि, रेलवे स्टेशन आहे, मुख़्तलिफ़ जेके पाड़ा आहिनि, इत्फ़ाक़ कॉलोनी आहे, उन्हनि जी सूरत हाल कीअं थी गुज़रे। अचो त नूर मोहम्मद मल्हा साहब सां ॻाल्हायूं जेके पीपल्स पार्टीअ जा अॻुवान आहिनि। जी नूर मोहम्मद साहब। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पर एज़ ए जनरल सेक्रेटरी पाकिस्तान पीपल्स पार्टी बदीन सिटी जी तरफ़ां अदा बदीन सिटी जा 14 वार्ड आहिनि जंहिंमें तरक़ियाती स्कीमूं कम काफ़ी कुझु रहियल आहिनि ऐं माण्हुनि जी घोड़ा बि जाइज़ आहे। पहिरीं पीअण जे पाणी ते ईंदासीं जो पुराणियूं लाइनूं क़दीमी विछायल आहिनि जेके नाकारा थी चुकियूं आहिनि, जंहिंमें गटर जा पाणी था अचनि जेके माण्हू ताईं पाणी साफ़ु मुहैया नथो थिए। नंबर 2 जे घटियुनि जे हवाले सां, ड्रेनेज जे हवाले सां अञा असीं पहुते आहियूं। हींअर DC साहब बदीन जेके नवां आया आहिनि पंहिंजो आगा साहब कोशिशि वठी रहिया आहिनि त लिस्टूं ठाहे असां ॾिनियूं आहिनि जेके मथे वियूं बि आहिनि। इंशाअल्लाह उन जा कम जल्दी हलण वारा आहिनि, उमेदु आहे। हिन खां अलावा बाक़ी जेको बदीन सफ़ाई सुथराई जो कमु आहे त म्यूनसिपल में स्टाफ चवनि था कोन्हे जेको सफ़ाई सुथराई करे। काफ़ी अहिड़ा ॿिया बि प्रॉब्लम आहिनि। मथां इलेक्शन बि अचे, असीं ख़ुदि उमेदवार बि आहियूं ऐं तंहिंखां पोइ ज़िम्मेवार आहियां पाकिस्तान पीपल्स पार्टी बदीन सिटी जो। 14 वार्ड मूंखे ई हलाइणा आहिनि, ज़िम्मेदारियूं खणणियूं आहिनि। पर आवाम खे चऊं था आवाम बिल्कुलु जेकी घोड़ा करे थी उहो सही हक़ ते थी करे। वाक़ई काफ़ी कम काफ़ी अर्से खां कोन्ह थिया आहिनि। अच्छा, जेके घटियूं गलियूं आहिनि उहे अवां जूं ठहियूं आहिनि पाड़नि में? काफ़ी कुझु कम रहिया पिया आहिनि, कुझु थियूं आहिनि, कुझु अञा रहियल आहिनि जेके हींअर असां लिस्ट में चाढ़े ॾिनियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह जल्दी थी वेंदियूं हलियूं। पीअण जे साफ़ पाणी जो इंतज़ाम कीअं? साफ़ पाणी जो इंतज़ाम इहो आहे, लाइनूं पुराणियूं लॻल आहिनि, पाणी अञा ताईं वार्डनि में नथो पहुचे। काफ़ी एरिया अहिड़ा आहिनि जेके 2-2, 3-3 ॾींहं 4-4 ॾींहं थी था वञनि, पाणी कोन थो पहुचे। उन लाइ DC साहब खे चयो बि आहे त इंशाअल्लाह कोशिशि वठे पाणी हर जॻह ते पुॼाए ॾे। जी नाज़रीन, हीअ आहे सिंध प्रोग्राम सां हाणे यूनिस बकारी अवां सां मुखातिब आहे ऐं यकीनन अॼु असां कोशिशि कयूं पिया त बदीन ज़िले जे मुख़्तलिफ़ इशूज़ खे हाईलाइट कयो आहे ऐं कुझु माण्हुनि सां गुफ़्तगू बि कई। असां मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वियासीं जिते जे माण्हुनि जूं अव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायोसीं। इन सिलसिले में छाकाणि जो काफ़ी कम पॉज़िटिव नज़र अचनि था, छाकाणि जो आवाज़ TV रुगो तनक़ीदी प्रोग्रामनि खे तवजह नाहे ॾींदी, पर को नेक कमु आहे, चङो कमु आहे, त उन हवाले सां आवाज़ TV जो हिकिड़ो पंहिंजो किरदारु रहियो आहे त उनखे ऑन एयर कयो आहे। इन करे अॼु असां मौजूदु आहियूं बदीन जे डिप्टी कमिश्नर जनाब आगा शाहनवाज़ ख़ान साहब वटि, जंहिंजे कोशिशुनि सां ताज़ो वाटर सप्लाई जा जेके इशूज़ हुआ उहे हल करण जी भरपूर कोशिशि कई वई। उन सां गॾोगॾु जेके रोडनि रस्तनि ऐं गलियुनि जा कमकार आहिनि उहे उन्हनि ते बि कमु हले पियो ऐं जेके मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं हिन सां पुछंदासीं डिप्टी कमिश्नर साहब खां त जेके मसइला आहिनि बदीन जा, ओवरऑल त सॼी सिंध में साॻिया ई मसइला आहिनि, पर बदीन जे मसइलनि खे हल करण लाइ इंसामिया जूं जेके कोशिशूं आहिनि उन हवाले सां असां जनाब आगा शाहनवाज़ ख़ान डिप्टी कमिश्नर बदीन सां गुफ़्तगू कंदासीं। साईं, सभ खां पहिरीं त आवाज़ TV जे लाइ टाइम कढण लाइ तमामु घणी महिरबानियूं ऐं असीं चाहींदासीं त असांजे जेके ॿुधंदड़ ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे तव्हां महिरबानी करे इन हवाले सां ॿुधायो त कहिड़ा कमकार इन महिल जारी आहिनि ऐं कहिड़ा कमकार शुरू थी रहिया आहिनि। सभ खां पहिरियों मां तव्हांजो ऐं तव्हांजे चैनल जो शुक्रगुज़ार आहियां जिन पंहिंजो इन हवाले सां जेके एक्टिविटीज़ असां डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन सिंध गवर्नमेंट जी पॉलिसी तहत असां हिते कमकार कयूं पिया, जेको बि सिंध गवर्नमेंट जा डायरेक्टिव्स आहिनि
उन्हनि ते इम्प्लीमेंटेशन कयूं था। उन हवाले सां ही आवाम ताईं तव्हांजे चैनल जे थ्रू असां पंहिंजो जेके कम थिया आहिनि उहे असां ज़ाहिर कंदासीं। असां डिस्ट्रिक्ट ADP मां तक़रीबन हिन साल तक़रीबन 70 किलोमीटर रोड नओं ठाराईंदासीं। प्रोविंशियल ऐं डिस्ट्रिक्ट जी M&R मां तव्हां आया हूंदव त तव्हांजो शानवास चौक, प्रेस क्लब, ॿिया टिया इहे जेके बि शहर जा 5 मेन रोड आहिनि इहे असां प्रोविंशियल ऐं डिस्ट्रिक्ट जी M&R में खया आहिनि। ऐं असां हिकिड़ो प्रोजेक्ट ठाहियो आहे पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट जे वसत सां। उहो असांजो शहर में जेको लास्ट वाटर सप्लाई हुयो बदीन में उहो 2005 में ठहियो, जेको 30 खां 35 हज़ार आबादी लाइ हुयो। हिन वक़्तु आबादी जो तनासिब तव्हांजे साम्हूं आहे जेका तक़रीबन 70,000 खां मथे आहे। ऐं ॿियूं कची आबादियूं अची वियूं आहिनि, माण्हू एग्रीकल्चर लैंड्स मां उहे कन्वर्ट कराए सोसाइटियूं नयूं अची वियूं आहिनि। त पाणी जी जेका असां वटि शॉर्टेज थिए थी या उन्हनि शयुनि थिए थी, तक़रीबन 1.5 करोड़ गैलन पाणी जुदा असां उन जो रिजर्वायर हिकिड़ो जेको असां वारी नई पंपिंग स्टेशन आहे उते असां रिजर्वायर जो मॉडल ठाहियो आहे, PC1 ठाही आहे, जंहिंमें असांजा सभु स्टेक होल्डर ऐं इहो अलहमदुल्ला इहे डायरेक्टिव्स असांजे मथां सिंध गवर्नमेंट पीपल्स पार्टी जी हिदायत ते असांखे इहे मिलिया त तव्हां हिन शहर में जेके प्रॉब्लम आहिनि उन्हनि खे हाईलाइट कयो। उन में न सिर्फ़ु पाणी जो पर ड्रेनेज जा 3 नवां डिस्पोज़ल आहिनि। उन खां सवाइ हिकिड़ो लेडीज़ ऐं चिल्ड्रन पार्क लाइ असां उन में विधो आहे। सेफ सिटी जो कॉन्सेप्ट आहे। इन सां गॾोगॾु जेको असां वटि हिकिड़ो ई ईदगाह आहे उन जी ब्यूटिफिकेशन आहे। ॿियो उन सां गॾु आलीशाह स्टेडियम जेको असांजो काफ़ी अरसे खां मतिलबु एतिरे ज़ेर इस्तेमालु न आहे उन जी रिनोवेशन आहे। उन खां जेको आहे ॿियो असां वटि जेके पंहिंजा ग्रेवी आर्ट्स आहिनि उन्हनि जी दीवारुनि जे हवाले सां बि असां इहो ठाहियो आहे। त इन में अलहमदुल्ला असां पंहिंजे तरफ़ां ई वर्किंग पूरी कई आहे। ऐं इनशाला इहो जॾहिं प्रोजेक्ट बदीन सिटी लाइ अची वेंदो त बदीन सिटी जा काफ़ी सारा मसइला, जीअं असां हिते को सॉलिड वेस्ट मैनेजमेंट जो को सिस्टम कान हो, नई अञा ताईं आहे, उहो असां प्रपोज़ कयो आहे। जेके असांजा वार्ड्स आहिनि उन्हनि जे वार्ड वाइज़ उन्हनि खे तालके वार्ड वाइज़ ऐं उन्हनि जी आबादी जे हवाले सां जेको छटनि जे क़रीब डेली कचिरो थिए थो उन लाइ लैम्पफिल्ड साइड्स बि असां आइडेंटिफाई कयूं। हिकिड़ो जदीद तर्ज़ अमल खे नज़र में रखंदे असां उन ते कमु शुरू कयो आहे। ऐं आवाम सां जेके सिंध गवर्नमेंट ऑफ सिंध जा जेके बि वाइदा आहिनि या जेके कमकार आहिनि उहे गुझा न आहिनि। बाक़ी डिस्ट्रिक्ट बदीन हिकिड़ो साहिली पट्टी बि आहे, थर सां गॾु बि लॻे थो वारियासो बि आहे, हिकिड़ो वॾो डिस्ट्रिक्ट आहे, क़दीम डिस्ट्रिक्ट आहे, चङो ख़ासो एरिया में फैलियल आहे। इन में किथे पाणी जा जेके मसइला मसाइल अचनि था उहे असां टेल में आहियूं, हमेशह उहे हाणे खां न काफ़ी अरसनि खां रहंदा आहिनि। लाइनिंग जो बि सिंध गवर्नमेंट काफ़ी सारियूं हिन साल अक्रमवा ते या ॿियनि ते लाइनिंग जो बि कमु शुरू करायो आहे, जंहिंसां पाणी जी काफ़ी बचति थींदी ऐं पुछड़ ताईं पाणी इनशाला पुॼी वेंदो। रही ॻाल्हि असां जेके ऑयल एंड गैस मां कमु कराया आहिनि, तक़रीबन असां 60 करोड़ जा तरक़ियाती कम विदिन 1 ईयर असां उहे कंप्लीट कयूं, जंहिंमें तक़रीबन असांजा 43 स्कूल आहिनि जेके मिसिंग फैसिलिटीज़, जिन में न वाशरूम हुयो, न ई उन्हनि में दीवारियूं हुयूं, न ई उन्हनि में फर्नीचर हुयो, न क्लास बोर्ड, सोलराइज़ लाइटनि समेत उन्हनि खे असां रिहेबिलिटेट कयो आहे। अहिड़े नमूने सां असां जेको असां वटि ब्लड इहो पंहिंजो थैलेसमिया सेंटर आहे उनखे फुली इक्विप्ड कयो आहे। एम्बुलेंसिस जी फ्लीट असां वटि अलहमदुल्ला अची वई आहे। असां वटि डिस्ट्रिक्ट काउंसिल मां असां उन में काफ़ी मुसाफ़िर खानो इंडस जो जेको स्टेट ऑफ दी आर्ट औरतुनि लाइ जुदा मर्दनि लाइ जुदा उहो ठहिरायो आहे। ॿियूं काफ़ी सारियूं ब्रिक पेमेंट जी जेका आहे कमकार कराया आहिनि। कुझु कमकार इनशाला हली रहिया आहिनि जेके कुझु अरसे में कंप्लीट थींदा, तव्हांजे साम्हूं उहे बि ईंदा। पाणी जा तलाव आहिनि जेके असां स्टेट ऑफ दी आर्ट नए डिज़ाइन मूजिबि ठहिराया आहिनि, जिन में असां फिल्ट्रेशन प्लांट्स बि हणाया आहिनि
त जीअं उहे माण्हू साफ़ु पाणी पी सघनि। उहे बि सोलराइज़्ड, जेकॾहिं बिजली न आहे त हू सोलराइज़ पंहिंजो पीअण जो पाणी घटि में घटि भरे सघनि था ऐं जानवरनि लाइ रॉ वाटर खणी सघनि था। सो अलहमदुल्ला असांजी जेका हितां जी डिस्ट्रिक्ट जी पीपल्स पार्टी जी ऐं सिंध गवर्नमेंट जी जेका असांजी पॉलिसी आहे त आवाम खे ख़ुशि रखिणो आहे, आवाम जी ख़िदमत करणी आहे। उन तहत सिंध गवर्नमेंट जे नुमाइंदे जे सिंध गवर्नमेंट जे तरफ़ों हिते मुक़ररु थियण खां पोइ असांजी प्रायोरिटी इन 1 साल में रही आहे त असां वधि में वधि आवाम जी ख़िदमत कयूं। उहा ख़िदमत कहिड़े नमूने थी सघे थी, चाहे हेल्थ हुजे, इवन कोविड में डिस्ट्रिक्ट बदीन चाहे एॾो वॾो डिस्ट्रिक्ट आहे, उन में सभिनी न सिर्फ़ु असां हेल्थ इवन तव्हां साफ़ी दोस्तनि भाइरनि जी सभिनी जी मदद सां 100% असां टारगेट अचीव कयो, जेको असां सिंध में 5 या 4 नंबर ते असांजो डिस्ट्रिक्ट बदीन हुयो। चाहे असां लाइ मसइला मसाइल ॿियनि डिस्ट्रिक्ट खां डिफरेंट हुया, पर पोइ बि अलहमदुल्ला अल्लाह साईं असांजी टीमनि खे असांजे जेके हिते बाशऊर अवाम आहे तव्हांजे ताउन सां, हेल्थ जे ताउन सां सभिनी गॾिजी करे इन मुज़ी मर्ज़ जे ख़िलाफ़ु 100% टारगेट अचीव कयो। ऐं मां सम्झां थो इहा बदीन जी हिकिड़ी वॾी में वॾी ख़ुशकिस्मती आहे त हिते असां 100% वैक्सीनेशन कंप्लीट करे चुका आहियूं। जी नाज़रीन, हीअ आहे सिंध प्रोग्राम में अॼु असां बदीन ज़िले जे अहजन आज़ारनि ऐं अवामी मसइलनि खां अव्हांखे आगाह कयो। आवाम जेका ॻाल्हाए थी, आवाम जेका पंहिंजा मसइला ॿुधाए थी, आवाम हाणे इन हद ताईं चवे थी त असांखे को रोज़गार नथा ॾियो, न ॾियो, पीअण जो पाणी ॾियो, असांखे रस्ता ॾियो, असांजे इस्पतालुनि खे बहितर करियो, असांजे स्कूलनि लाइ कुझु करियो, ऐं ख़ासि तौर ते रोडनि जी जेका हाणे जीअं असांखे इहो ॿुधायो वियो त रोड ठहनि पिया, असां कैमरा जी अख में तव्हांखे ॾेखारियो त रोड बिल्कुलु कोन पिया ठहनि, पर जेकॾहिं ठहनि था त उते मटीरियल ईअं ई गंदे पाणी में उछलाए उहो ठाहियो पियो वञे, जॾहिं त उनजा सेवरेज सिस्टम बहितर न कयो वियो आहे, उन्हनि जूं मोरियूं न ठाही वियूं आहिनि, नलका जेके पाणी जा आहिनि उहे डायरेक्ट वहनि पिया, उन मथे रोड ठहनि पिया। जेके 2 या 3 महीननि जा महिमान हूंदा, वधीक अव्हां ख़ुदि इन ते फ़ैसिलो कजो त हिते जे माण्हुनि जा मसइला आख़िर हल थियनि त कीअं थियनि। ही जेके बदीन वासी आहिनि उहे कंहिंजे दर या दाह ॾियनि। आवाज़ टेलीविज़न जो प्रोग्राम ही आहे सिंध में। कैमरामैन शबीर बकारी सां गॾु पंहिंजे मेज़बान यूनिस बकारीअ खे ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह निगहबान।